الذين اصطفى أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفحسب الذين كفروا أن يتخذوا عبادي من دوني أولياء إنا أعتدنا جهنم للكافرين نزلا سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم। सूरत कहफ़ जो आख़िरी रुकू उमूमन जेके ॻाल्हाइण जो गुर ऐं तरीक़ो सिखियल हूंदा आहिनि उहे पहिरियां जेके बि ॻाल्हियूं कनि आख़िर में पंहिंजो नतीजो बयानु कंदा आहिनि, पंहिंजो ख़ुलासो बयानु कंदा आहिनि। जेकॾहिं कंहिं सां पूरो घंटो ॻाल्हि कई, कचहरी कई, गुफ़्तगू कई, आख़िर में उनखे यादि ॾियाराईंदो आहे त तुंहिंजे ऐं मुंहिंजे गुफ़्तगूअ जो नतीजो हे हुयो, ख़ुलासो हे हुयो, मुंहिंजो तोॾे अचण जो मक़सदु हे हुयो। दरमियान में खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि जेके न करणु घुरिबियूं आहिनि, या कचहरी हली पवंदी आहे त ॿिन्ही तरफ़नि खां ॻाल्हियूं हली पवंदियूं आहिनि। पर सियाणो माण्हू आख़िर में वरी बि पंहिंजी ॻाल्हि अॻिले खे यादि ॾियाराईंदो आहे त असुलु मुंहिंजो मक़सदु तोॾे अचण जो हे ई हुयो। क़ुरान पाक जे सूरतुनि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान जे फितरत जो ख़्यालु रखो आहे। अल्लाह ताला सूरत जे शुरूअ में पंहिंजी तारीफ़, हम्द, सना, किबरियाई, तौहीद जो मौज़ू, आख़िरत जो मौज़ू, जन्नत जहन्नम जो मौज़ू, पर आख़िरी रुकूअ ते जेकॾहिं कोई नज़र रखे त इन सम्झ में ईंदो आहे ॼण त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरे सूरत जो, पूरे मज़मून जो ख़ुलासो बयानु करणु थो फ़रमाए त हिन सूरत मां, हिन आयत मां तव्हांखे हे ॻाल्हियूं सम्झणु घुरिजनि, इहे ॻाल्हियूं ज़हन में रखी छॾियो। उन्हनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए थो अफ़ हसिबल लज़ीन कफ़रू, छा गुमान था कनि उहे माण्हू जिन कुफ़ुर कयो आहे, ऐं यत्तख़िज़ू इबादी, त उहे बणाईंदा मुंहिंजे बाननि खे मिन दूनी अवलिया, मूंखां अलावा दोस्त। इन्ना आतदना जहन्नम लिल काफ़िरीन नुज़ुला, बेशक असां तयारु कयो आहे जहन्नम खे काफ़िरनि जे लाइ महिमानीअ जे तौर ते। पोयों आयत में जेकॾहिं नज़र रखिजे सूरत में, सूरत कहफ़ में, ख़ासि तौर ते असहाबे कहफ़ वारा, उन्हनि बादशाह खे छॾियो, ज़ालिम बादशाह खे छॾियो, उनजी रइयत खे छॾियो, उनजी हुकुमरानीअ खे छॾियो, ऐं गार में वञी यकसूईअ सां अल्लाह ताला ते तवक्कल करे रहिजी विया। अल्लाह ताला उन्हनि खे वॾी तमामु ड्रिघी निंड आराम ॾियारायो। निंड मां जॾहिं उथिया त अल्लाह ताला हुननि खे फ़तह अता फ़रमाई ऐं उहे ज़ालिम बादशाह खे छॾे करे हिकु बहितरीन ऐं मुख़लिस बादशाह जी हुकुमरानीअ में बेदार थिया। याने जेकॾहिं पाण इहे कोशिशि कनि हा इनक़लाब आणण जी, जिदोजहद करण जी, अलाए केतिरियूं इन्हनि खे तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पवनि हा, पर इन्हनि अल्लाह जी ज़ात ते तवक्कल कई ऐं ज़ालिम हुकुमरान खे छॾे करे जेतिरो उन्हनि जो वस हुयो सिर्फ़ु उनजो बाइकाट कयूं ऐं निंड आराम कयूं। उन निंड आराम जे ज़रिए अल्लाह ताला उन्हनि खे फ़तह अता फ़रमाई। अल्लाह ताला फ़रमाए थो कुफ़ुर करण वारा ईअं था सम्झनि त असां अल्लाह जे बाननि खे अल्लाह खां सवाइ दोस्त बणाए वठंदासीं। इन आयत जो हिकु त इहो मक़सदु आहे जो माण्हू अल्लाह ताला जी इबादत छॾे कंहिं ॿी मख़लूक जी इबादत शुरू करे, इहा अल्लाह ताला खे पसंदि ई नाहे। अल्लाह ताला पंहिंजी ज़ात में कंहिंखे शरीक नाहे पसंदि फ़रमाईंदो, सिफ़ात में शरीक पसंदि नाहे फ़रमाईंदो। त अल्लाह ताला फ़रमाईंदो आहे त मां अकेले अल्लाह जे आॾो झुको, इहा ॻाल्हि अल्लाह ताला खे पसंदि आहे। ॿियो, मुआशिरे में जेकॾहिं ॾिठो वञे जेके बि असांजा ताल्लुकात आहिनि उन में बि इन ई शइ जी असांखे झलकी नज़र ईंदी आहे त असां अल्लाह ताला जी मख़लूक सां डायरेक्ट वास्तो रखंदा आहियूं, अल्लाह ताला खे नज़रअंदाज़ कंदा आहियूं।
इहो बि हिकिड़ो पहलू आहे इन ॻाल्हि जो, ॼणो असां अलाह खे छॾे मख़लूक सां दोस्ती रखणु शुरू कईसीं। इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ चंद मिसालनि ते माण्हू गौर करे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे अलाह रब्बुल इज़्ज़त घरवारी ऐं औलाद अता कई आहे, जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत ऐं ज़ाती दबदबो ॾेखारींदो, रोब ॾेखारींदो, त इहे उन जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में कारगर साबित न थींदा, फ़ाइदेमंद साबित न थींदा। छो? वजह इहो आहे जो हे अल्लाह ताला जी मख़लूक खे मख़लूक सां ई वास्तो थो रखे, अल्लाह ताला खे दरमियान में नथो आणे। हाणे थियणो ईअं घुरिजे घर जे सरबराह खे त अल्लाह ताला जे तरफ़ां इहे ॾिनल नेमतूं सम्झे ऐं अल्लाह ताला जे तौर तरीक़े ते ई उन्हनि खे हलाइण जी कोशिशि करे, पियो इहे दुनिया ऐं आख़िरत में इन जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदा। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो कंहिं सां दोस्ताना ताल्लुक़ आहे ऐं पंहिंजे ज़ाती हैसियत में उन सां